रेडियो पाकिस्तान खैरपुर आवाजी मोकलियल चूड शेरो शायरी ते मबनी प्रोग्राम पेश कजे थो शेर ऐं नगमो। कोड़े कयाऊं तुंहिंजूं लिखन लख हजार, कोड़े कयाऊं तुंहिंजूं लिखन लख हजार, जीव सब कंहिं जीअसी दर्शन धारों धार, प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चवां। अस्सलाम वालेकुम। अवां जो पसंदीदा ही प्रोग्राम आहे शेर नगमो ऐं अवां जो पंहिंजो मेज़बान मुनव्वर धारे जो हाज़िर ख़िदमत। प्रोग्राम जे लाइ साथी स्टूडियो इंजीनियर अब्दुल मजीद कटोहर ऐं हीअ पेशकश मीर बहादुर महर जी। जी कीअं आहियो तव्हां? खुशबाश चाक चङा भला ठीक ठाक? हा शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जो करम असां सभिनी ते, असां बि ठीकु आहियूं ऐं दुआ आहे त अल्लाह साईं पाण सभिनी खे पंहिंजी हिफ्ज़ो अमान में रखे। आमीन। शेर ऐं नगमो प्रोग्राम जो आगाज़ भलारे भिट धणी जी शायरीअ सां अॼोको इंतिखाब सुर कोहियारीअ मां। हलण सहान होत जो वञण मवारियो, रहो रात बंभोर में का घड़ी हित घारियो, माज़ूर ममारियो सिकी जंहिं संग कयो। दरगाह जाम छते खां नास अब्दुल जब्बार खोसो, निमाणो नज़ीर अहमद खोसो ऐं वफ़ा यासीन खोसो। हिननि दोस्तनि लिखियो, हार में भी हौसलो तुंहिंजो खपे, हार में भी हौसलो तुंहिंजो खपे, मुंहिंजे हथ में हथ तुंहिंजो खपे, शाही रस्तनि ते हलणु चाहियां थी पर पेर तुंहिंजा पेचरो तुंहिंजो खपे, तूं सदा मूंसां ईअं मुर्की मिली की नथो कोई गुस्सो तुंहिंजो खपे, मोकिलणु चाहियां थी मां तोॾे किताब, मूंखे प्यारा ॾस पतो तुंहिंजो खपे। ॻोठ नसरुल्लाह ख़ान जतक, ओस्ता मोहम्मद बलोचिस्तान खां ग़ुलाम सरवर जतक, मोहम्मद असलम जतक ऐं फयाज़ अहमद जतक जन जो गॾियल इंतिखाब लिखनि था। ॿिया पाण ॼाणनि असांखे त सुधा, ॿिया पाण ॼाणनि असांखे त सुधा, चवण ऐं करण में वॾो फेर आहे, ज़बानी घणा था घणनि लाइ मरनि पर असांखे ख़बर आहे मो केरु आहे। शालमाणी स्टाफ सन खां उस्ताद रजब अली खोसो, वफ़ा मुनीर अहमद खोसो ऐं मुशाहिद हुसैन खोसो। हिननि दोस्तनि लिखियो, मिठी तो पुॼाणा मिठी ईद कहिड़ी, अकेली असां बि ॾिठी ईद कहिड़ी, नकी को उमाणे नियापो असांखे, नकातो लिखी का चिठी ईद कहिड़ी, वठो की न थर बि अञा यार आहे, रुगो थी उॾामे मिटी ईद कहिड़ी, असां थे जुड़ण जा जतन ई कया पे, छॾण जी अव्हां सिट सिटी ईद कहिड़ी, मिली हा मूंसां जे रुसा मोन रहे हा, रुसी अॼु कयूं था किटी ईद कहिड़ी। कहिड़ी रांदि रचाई रावल, कहिड़ी रांदि रचाई, कहिड़ी रांदि रचाई रावल, कहिड़ी रांदि रचाई, कहिड़ी रांदि रचाई रावल, कहिड़ी रांदि रचाई, बाग खसे तूं जाग गई मैं, बाग खसे तूं जाग गई मैं, कहिड़ी रांदि रचाई रावल, कहिड़ी रांदि रचाई। मुझे जिया में जाती पाए, मुझे जिया में जाती पाए, सुख जा दौरा दाग दे, कहिड़ी
कहिड़ी रांदि रचाए रावल कहिड़ी रांदि रचाए अखड़ियनि आॾो ओझल थी वे अखड़ियनि आॾो ओझल थी वे मुश्किल मंज़िल माग ॾे कहिड़ी रांदि रचाए रावल कहिड़ी रांदि रचाए पल पल अखड़ियूं जल बरसाइनि पल पल अखड़ियूं जल बरसाइनि रूह खे रोगी राग ॾेई कहिड़ी रांदि रचाई रावल कहिड़ी रांदि रचाई तोरीअ मूंखे मौत बमीणो वारिस कंहिंखे वाग ॾे कहिड़ी रांदि रचाई रावल कहिड़ी रांदि रचाई कहिड़ी रांदि रचाई रावल कहिड़ी रांदि रचाई बाग खसे तूं जाग ॾेई बाग खसे तूं जाग ॾेई कहिड़ी रांदि रचाई रावल कहिड़ी रांदि रचाई कहिड़ी रांदि रचाई कहिड़ी रांदि रचाई शहर अगड़ा खां परदेसी प्यार अली सोलंगी असांजे प्रोग्राम पहिरियों भेरो शिरकत करे पियो खेसि भली कार कंदासीं हिन दोस्त शाइर नज़र लाखाई जी शाइरीअ मां हिकु ग़ज़ल जो इंतिख़ाब कयो आहे लिखे थो जीअं परे यार थींदो थो वञे जीवन बि बार थींदो थो वञे जीअं परे यार थींदो थो वञे जीवन बि बार थींदो थो वञे कंडनि सां रही गुल बि दोस्तो अॼु सफ़ा खार थींदो थो वञे लोक खां मुंहुं लिकायो इश्क पर नींहुं आ निर्वार थींदो थो वञे हुन जे मिलण जी आस ते हा डिघो इंतज़ार थींदो थो वञे पाण पंहिंजनि जा कढूं यर पेर था पुख़्तो अग़यार थींदो थो वञे इल्म जे ऐन खां अणॼाण आ क़ौम जो मैमार थींदो थो वञे नए अदब जी नज़र आड़ में बेवज़न अशार थींदो थो वञे दरगाह पीर दाइम शाह बुखारी लॻ मदजे खां असांजो शाइर दोस्त ख़ामोश ख़ैर मोहम्मद अबड़ो ऐं उन सां गॾु आहे वसीम गुल अबड़ो पंहिंजो इंतिख़ाब हिन दोस्त मोकिलियो लिखे थो तोरीअ वीरान ही शहर लॻे थो तोरीअ वीरान ही शहर लॻे थो हर चीज़ हर ताम सारो ज़हर लॻे थो ख़ुशीअ में बि त ॾींहं महीना गुज़रनि ग़म में त हिकु पल बि साल लॻे थो हर जाइ हर मोड़ ते मेड़ा जोड़ आहिनि हर जाइ हर मोड़ ते मेड़ा जोड़ आहिनि आउं अकेलो ॼण थर में को थूहर लॻे थो हर माण्हू पियो आहे भरियो नफ़रत में बस ख़ामोश जहिड़ो न दिल बरियार लॻे थो खोखर ॻोठ ख़ैरपुर खां दानियाल खोखर साबिर खोखर ऐं जिब्रान सुमरो ख़ैरपुर खां ई निज़ामुद्दीन सुमरो ऐं अब्दुल ख़ालिक सुमरो हिननि दोस्तनि जो गॾियल इंतिख़ाब लिखनि था सिंगार जी संवार जी घोटनि ॿधा मोड़ सिंगार जी संवार जी घोटनि ॿधा मोड़ ख़ुशियूं थींदियूं खोड़ जानब ईंदा जूअ में
सेनानी लाखेर खां वफ़ा वज़ीर अहमद लाखेर जो इंतखाब दोस्त लिखे थो करही कुर्ब कासिद तू नाले नूरानी वञी ॾे महबूब खे तू छलड़ो निशानी चइज वञी पिरीअ खे थो रोआं रोज़ जानी ही दुनिया आहे फ़ानी मतां रोंदाई रहिजी वञूं। ऐ कुर्ब जा कासिद ॾे का ख़बर दस यार मुझे देता खैर हुयो। ऐ कुर्ब जा कासिद ॾे का ख़बर दस यार मुझे देता खैर हुयो। कई देर अचण में दिल पर दस यार मुझे देता खैर हुयो। ऐ कुर्ब जा कासिद ॾे का ख़बर दस यार मुझे देता खैर हुयो। तरसी पियो या हुन ते रकीबन जिया नजर दस यार मुझे देता खैर हुयो। ऐ कुर्ब जा कासिद ॾे का ख़बर दस यार मुझे देता खैर हुयो। खतड़ो लिखे कहीं कागज सांगिन सारा लथई नकी खैर जो कोई खतड़ो लिखे कंदो नाहे अचण ले तू न कर दस यार मुझे देता खैर हुयो। ऐ कुर्ब जा कासिद ॾे का ख़बर दस यार मुझे देता खैर हुयो। लालना गुजरी साल अची हीणा मुंहिंजा हाल थिया। चवे लालना गुजरी साल अची हीणा मुंहिंजा हाल थिया। छॾी सूरन काई नाहे कसर दस यार मुझे देता खैर हुयो। ऐ कुर्ब जा कासिद ॾे का ख़बर दस यार मुझे देता खैर हुयो। कई देर अचण में दिल पर दस यार मुझे देता खैर हुयो। ऐ कुर्ब जा कासिद ॾे का ख़बर दस यार मुझे देता खैर हुयो। खाड़क थर खां शेर मोहम्मद खोसो ऐं पप्पू अल फुकरा खोसो
हिननि दोस्तनि अयूब खोसो जी शाइरीअ मां इंतिख़ाब मोकिलियो आहे। लिखनि था, तोसां नेड़नि जो अटकण बहानो बणियो, तूं अॻे ई तस्वर में मौजूदु हुए, तूं अॻे ई हुए रूह सां ॼण अड़ियल, तुंहिंजे चूड़ियुनि जो छणकण तरानो बणियो, तुंहिंजो न्यापो मिलियो ॼण खज़ानो मिलियो, काल्ह तूं दूर हुई ॿिए किनारे जीअं, शहर जी ढंढ में मां उञारे जीअं, तांग तुंहिंजी ॿरी कंहिं सितारे जीअं, मूं ॿुधो हो न तो जहिड़ी ॿी केर आ, मूं ॿुधो हो त बस आहीं समुंड जी सदा, टहक तुंहिंजा ॿुधा हा, मूं कंहिं काज में दिलि मञियो हो त आहीं नदीअ जी अदा, बारिशुनि जी उहा शाम नाहियां भुलियो, तड़ो करे वार तो पे सुकाया सनम। शालमाणी स्टाफ खां उस्ताद रजब अली खोसो, वफ़ा मुनीर अहमद खोसो ऐं मुशाहिद हुसैन खोसो साहब जिन जो हिकिड़ो ॿियो बि गॾियल इंतिख़ाब मिली वियो। हिननि दोस्तनि लिखियो, तोते अॼु बि बहार साॻी आहे, तोते अॼु बि बहार साॻी आहे, मूं ते ग़म जी निहार साॻी आहे, सूंह मुर्कूं गुलाब आछे थी, इश्क तुंहिंजी उॾार साॻी आहे, वक़्तु फेरो सघियो न आणे को, तोलए दिल बेकरार साॻी आहे, फ़ासिलनि जी त गर्ज़ नाहे का, हूअ साॻी ऐं प्यार साॻी आहे, चंड जो घाव पंहिंजी दिलि वांगे, दर्द जी ॾिस ॼमार साॻी आहे, काई ख़ुशबू वरी सॾे थी पई, मोहबतुनि जी पुकार साॻी आहे। ताल के पीर जे ॻोठ खां उस्ताद गुलशन अली अब्बासी, सलीम अहमद अंसारी ऐं मोहम्मद अयूब अंसारी जिन लिखनि था, हयाती दोस्त थोरिया, हयाती दोस्त थोरिया, किथे मिलंदी वरी फुर्सत, हक़ीक़त कीनत ॼाती, अञा ॻाल्हियूं घणियूं आहिनि।
ॻाल्हियूं करियां दिल ही भरजे नथी परावन खे पंहिंजो हमेशह बनायूं परावन खे पंहिंजो हमेशह बनायूं ख़ुशियूं ॾेई ॿियनि खे ख़ुशि था गुज़ारियूं जी ही प्रोग्राम आहे शेर नग़मो जेको हर हफ़्ते हिन वक़्तु यानी ख़म्स जे ॾींहुं जुमे जी राति जो 8:30 वॻे खां 9 वॻे ताईं नशर कयो वेंदो आहे जंहिंमें अव्हां जे मोकिलियल चूंड शेर व शाइरी शामिल हूंदी आहे हा नवनि महिरबान लाइ अर्ज़ु कंदो हलां त तव्हां बि जेकॾहिं हिन प्रोग्राम में शामिल थियणु चाहियो था त कंहिं बि मुस्तनद शाइर जी शाइरीअ मां पंहिंजी पसंदि ते पंहिंजो इंतिख़ाब असां ॾांहुं मोकिले सघो था ॾस पतो आहे इंचार्ज प्रोग्राम शेर नग़मो मार्फत स्टेशन डायरेक्टर रेडियो पाकिस्तान खैरपुर दरगाह छतन शाह खां हबीबुल्लाह जागीरानी जो इंतिखाब लिखे थो ज़ुल्फ़ तुंहिंजा ओपरी ज़ंजीर बणिजी जे पवन ज़ुल्फ़ तुंहिंजा ओपरी ज़ंजीर बणिजी जे पवन नेण नज़रूं ऐं अदा शमशीर बणिजी जे पवन ख़्वाब सभु थिया नाव तुंहिंजे निंड वई मूंखां रुसी ख़्वाब में तोखे पसां ताबीर बणिजी जे पवन तलके गंबट ॻोठ कानाई ढंढ खां फ़कीर अहमद बख्श हिस्पाणी अब्दुल अज़ीज़ हिस्पाणी जुनेद अज़ीज़ हिस्पाणी ऐं आर्यान अज़ीज़ हिस्पाणी हिननि महिरबानी लिखियो पहिरियां प्यार ॾेई प्यारल पोइ बेवफ़ाई छो कई पहिरियां प्यार ॾेई प्यारल पोइ बेवफ़ाई छो कई दिलि खसे दिलबर मूंखां पोइ दगाई छो कई फ़क़ीर त हरदम कई हुई मिठातो सां वफ़ा तंहिं हूंदे बि हिस्पाणीअ सां हेॾी जुदाई छो कई ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां अब्दुल वाहिद रेटी असांजो तमामु पुराणो ॿुधंदड़ दोस्त लिखे थो सफ़ा साफ़ दिल ऐं अंदर तूं उजरो सफ़ा साफ़ दिल ऐं अंदर तूं उजरो अगरि यार थींदे त सभु कंहिंखे वणंदे पंजे वक़्त पाबंद निमाज़ूं पढ़ण लाइ तूं मस्जिद में वेंदे त सभु कंहिंखे वणंदे वासे अॻिते तव्हां लिखियो त ख़ुदा में आसरो आहे त मूंसां नेठि तूं मिलंदे करे कावड़ ख़तम पंहिंजी ख़ुशीअ मां तूं अची खिलंदे पुराणो प्यार ही पंहिंजो वरी बेहतर नओं थींदो मुंहिंजे हथ में ॾेई हथड़ो हमेशह यार तूं हलंदे यार रखी तो यारी यार दिल के थी वही बहार यार दिल के थी वही बहार अला दिल के थी वही बहार ओ दिल के थी वही बहार अला दिल के थी वही बहारी मुझ यार रखी तो यारी यार दिल के थी वही बहारी न जात नज़ारा तुझे अखिड़िन जात इशारा तुझे नीण न जात नज़ारा तुझे अखिड़िन जात इशारा जन चिमकन पिया था सितारा ये रोशन तुझा तारा तुझ
तुंहिंजा वार वणन था कारा इहे मूंखे लॻन था प्यारा मुंहिंजे सिर जा साईं सहारा मुंहिंजा दिल पर यार दिलारा दो वाग मिलण जी वारी पोयर दिल खे थी वई बहारी मूं यार रखी तो यारी यार दिल खे थी वई बहारी सुहणल यार सियाणा मूंखे तुंहिंजा वणन था माणा मुंहिंजा सुहणल यार सियाणा मूंखे तुंहिंजा वणन था माणा दंद मोती तुंहिंजा दाणा खिली नेन खणी थुन माणा के ठाहे छॾी घराणा तुंहिंजे दर ते लखे विकाणा मूं ते रहम कयो तूं राणा इहे कुर्ब तुंहिंजा थो ॼाणा मूं ते सुहिणल कई को सतारी पोयर दिल खे थी वई बहारी यार रखी तो यारी यार दिल खे थी वई बहारी गुलाम हैदर घारे मुंहिंजो साह तोखे थो सारे हीअं गुलाम हैदर घारे मुंहिंजो साह तोखे थो सारे वे प्रीत जो प्यालो प्यारे वे मुअल खे साथी ॼारे वे तार मजा तूं तारे वे पार मूंखे तूं कारे ऐं वाग मिलण जी वारे वे बाह भरियल तूं ठारे गॾु मूं सां घड़ी तूं घारी पोयर दिल खे थी वई बहारी यार रखी तो यारी यार दिल खे थी वई बहारी गुलाम हैदर घारे मुंहिंजो साह तोखे थो सारे हीअं गुलाम हैदर घारे मुंहिंजो साह तोखे थो सारे वे प्रीत जो प्यालो प्यारे वे मुअल खे साथी ॼारे वे तार मजा तूं तारे वे पार मूंखे तूं कारे ऐं वाग मिलण जी वारे वे बाह भरियल तूं ठारे गॾु मूं सां घड़ी तूं घारी पोयर दिल खे थी वई बहारी यार रखी तो यारी यार दिल खे थी वई बहारी हाँ साईं इन ते प्रोग्राम शेर नगमे जो वक़्तु हाणे पूरो पियो थिए हयाती बख़ैर इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी हिन प्रोग्राम जे लाइ स्टूडियो इंजीनियर हो अब्दुल मजीद कटोहर हीअ पेश कश्मीर बहादुर महर जी मुनवर धारे जो तव्हां खां मोकिलाए थो अलाह निगहबान।